में कखावा चोरो अॼु बि थर जी सुञाणप बणियल आहे ऐं कखावा चोरा थरी मारूड़ा माण्हू जेको वॾे शौक़ सां पिणु ठाहींदा आहिनि ऐं थर जे अक्सर करे ॿाराड़ी जे ॻोठनि में इहो ग़रीब तबिके जा माण्हू आहिनि उहो कखावा चोरा ठाहींदा आहिनि ऐं कखावा चोरो पहिरीं कची मिटी जी गोल दीवार ठाही वेंदी आहे ऐं दीवार 20 खां 30 फुट हूंदी आहे ऐं गोल दीवार में ॿ दरियूं पिणु रखियूं वेंदियूं आहिनि ऐं हिकु दर पिणु रखियो वेंदो आहे ऐं पोइ खिप ऐं काठियूं इस्तेमालु कयूं वेंदियूं आहिनि ऐं कखावा चोरो शहर में अमीर माण्हू वॾे शौक़ सां पिणु ठाहींदा आहिनि ऐं पंहिंजी औताक लाइ चोरो इहो वॾे शौक़ सां ठाहींदा आहिनि ऐं चोरे खे रंग रोगान करी वधीक ख़ूबसूरत कंदा आहिनि ऐं कखावा चोरो हिन गर्मी जी मौसम में कखावा चोरो पिणु थधो पिणु हूंदो आहे ऐं कखावा चोरे ते शाम जे टाइम जेको थर जी सूंहुं सॼो वेंदड़ मोर पखी बि कखावा चोरे ते चोटी ते चढ़ी पंहिंजूं मिठियूं ॿोलियूं ॿोलींदा आहिनि ऐं किथे शाइरनि बि पंहिंजी शाइरी में ज़िक्र कयो आहे। बारे में ये असां हिते थर जी ज़बान में चवंदा त भई चोरो गोलाई जो मक़सदु 9 नरी इट ॿार चवंदा आहियूं इन जी गोलाई थींदी आहे 10 नरी इट ॿार चवंदा आहियूं थींदो आहे गोलाई में पोइ इनखे जेका कची दीवार चूंडंदा आहियूं उन खां पोइ ओसारे ॾींदा आहियूं उन खां पोइ इनखे रागो ईंदो आहे इहो छणे जो चवंदा आहिनि रागो उहो छणो गॾु करे मिटी गॾु करे पोइ उन जो रागो ॾींदा आहियूं उन खां पोइ जेका मथे असां किड़ंदा आहियूं मल चाढ़ंदा आहियूं 4 धोड़ी मल चाढ़ंदा आहियूं पोइ उन खां पोइ किड़ंदा आहियूं पोइ हुन ते वरियो ॾींदा आहियूं उनजो उहो काठियुनि जो गोल ठाहे ऐं पोइ हुन ते वरिया उछलंदा आहियूं उनखे चवंदा आहियूं वरियो पोइ उन खां पोइ जेका हिन ते असां कख ॾींदा आहियूं कख ॾियण खां पोइ मथे जी चोटी बोटी गोलाई सभु कुझु हिन जो थींदो आहे पोइ इन खां पोइ जेका आहे हेठि जेका आहे हिन जो अॻोनी पोइ ओटोप थींदो आहे इहो बि कचो थींदो आहे इन जो तक़रीबन जेका असांजी महिनत खां बावजूद बि इन जो ख़र्चो चूर जो थींदो आहे 20 खां 25 हज़ार रुपया थी वेंदो आहे घटि में घटि हीउ चोरो अक्सर करे असां सभु जेका आहे ॿाराड़ी थर में इहो ख़ासि थर जी सखावत बि आहे ऐं उहो आम ग़रीबनि जे हिसाब सां थधिकार बि हूंदी आहे चोरे जे बाबति थर में चोरो नाले हिकिड़ो असांजो गोल कमिरो ठहंदो आहे जेको असीं रिहाइश जे लाइ इस्तेमालु कंदा आहियूं ऐं इहो बिल्कुलु गोल हूंदो आहे ऐं हिन में जेके सामान इस्तेमालु थींदो आहे उन में काठी जेका डिगी हूंदी आहे उनखे मल चइबो आहे ॿियो हुनखे झले जे लाइ जेको काठी ॾिनी वेंदी आहे उनखे हुड़ो चइबो आहे ऐं विच में हुनखे भूणी बि चवंदा आहियूं ऐं गोल चकरी बि चवंदा आहियूं उन खां सवाइ नोड़ी आहे खिप आहे इहे शयूं हिन में इस्तेमालु थींदियूं आहिनि ऐं उनखां सवाइ किड़ में जेको आहे सो रोइड़े जी काठी या ॼार जी काठी ऐं अक जा कया बि इस्तेमालु थींदा आहिनि ऐं चोरे जी ख़ासियत इहा आहे त 2001 में जेको असां वटि ज़िलज़िलो आयो सो उन में जॻहियूं जेके बि कमरा हुआ उहे त सभु ॾरी विया हुआ पर चोरो किथे बि को ॾरियो न शायदि गोल आहे उनजे करे ऐं ॿियो चोरो जेकॾहिं केतिरी बि बरसाति या तूफ़ान अचे त चोरो किरी बि वञे त जानी नुक़सानु कोन कंदो छो जो हुनजी दीवार निकिरी वेंदी आहे ऐं हीअ काठियूं ई जो हीअं अची ज़मीन ते लॻंदियूं आहिनि ऐं उन में को बि हयाती के ख़तरो अला न करे एयर कंडीशन खां चोरो थर जो वधीक आहे ऐं थर जा खिप वॾी उन ते ॾींदा आहियूं उन्हनि में चोईंदा कंदा कोन आहिनि बिल्कुलु साफ़ भला थधा हवादार न बाबा पाणी वाणी कुझु बि कोन ईंदो महिनत हूंदी त का शइ कोन ईंदी एयर कंडीशन बंगले खां मथे आहे इन में काठियूं थर जूं हुजूं उहो इस्तेमालु कंदा आहियूं पके जी काठी हूंदी आहे पैसे वारो उहो इस्तेमालु कंदो आहे बांस जी काठी इस्तेमालु कंदो आहे न त ॼारनि जूं खबड़नि जूं काठियूं वॾे उहो इस्तेमालु कंदा आहियूं खिप वॾी उन्हनि खे ॾपी सुकाई साफ़ सुथरा करे पोइ उन्हनि खे मथे ॾींदा आहियूं त उहे बिल्कुलु भला रहंदा आहिनि खिप झंगल मां थर में जंग में थधो मुल्क आहे हिन मां चोरा बोरा ठहनि था लकड़ी बकड़ी वधनि था खिप आहिनि नोड़ी आहे हेॾा होॾा सभु असीं साईं लकड़ी खिप काठी हा सभु ॻाल्हि आहे हींअर थधो आहे चोरो माना ई चोरे जे लाइ असांजो सुख आहे ॿार बचे जो सभ जो ऐं माण्हू आहियूं मिसकिन माण्हू आहियूं ग़रीब
चूरनि में रहूं था, कखनि जा घर आहिनि ऐं थर मुल्क आहे असांजो, अवां ॾिठो आहे, मूंखे ख़बर हूंदी। ऐं रेगिस्तान मुल्क आहे, इन मां एॾो दुख सुख आहिनि न, पर हीअ चूर आहिनि, हीअ असांजे लाइ थधा आहिनि तमामु। असांजा बच्चा आसार कनि था, पखा कोन्हे न यार, हीअ हवा आहे, हवा लॻे पई, हीअ हवा आहे, पखो वखो कोन्हे असां वटि। ऐं थधा आहिनि चूरा, मागिन थधा आहिनि, बिना सुठा आहिनि। हीअ ऊन्हारे जी मौसम आहे, ॿाहिरि जी हिन मां थधा आहिनि चूरा, बच्चा भई आसार कनि था। हीअ सभु ॻाल्हि असांजे लाइ माना थर जे लाइ ठीकु आहे, सुठी आहे। करे ठाहे पछे रागा ॾियां था, रागा ॾे उहे पछे असीं मतिलबु लकड़े वढां था, लकड़े वढे चोरे में कहिड़ियूं इस्तेमालु थींदियूं आहिनि? लकड़े चौरे में जे हिकु नाणेर लिया था, तो पछे नाणेर लकड़ी या बीजी कोई है जे नथे पछे असीं देवी है खबर है यार इस्तेमाल करा था, खिप वढां था, पछे खिपां छाजा ॾियां था, एयर कंडीशन ठाऊं था। असें थर जा जेके मारूड़ा आहियूं, जेको असां वटि जेके गोल तरीक़े सां असां चूरा ठाहींदा आहियूं, हिकिड़ी मिटी वॾी टुकी उनखे तमामु माना उनखे जे चक ते चढ़ंदा कुंभारी घड़ी मिटी खे ठाहे पोइ उन्हनि जो सुरूं विझी पोइ असां गोल दायरे में हिकिड़ो चोरो असां थर में ठाहींदा आहियूं। उहो मिटी जूं विझंदा आहियूं, मिटी खणी ईंदा आहियूं ॿाहिरि जी, जेको उन्हनि मां मिठी को तराइनि मां खणी अचो, जेको पाणी में मिटी हूंदी आहे तराइनि में पोइ सुकी बि न तरायूं थर जूं, उन्हनि में जेको मिटी चिंकी हूंदी आहे हुनजो असां इटूं विझी पोइ चोरो असां जॾहिं ठाहींदा आहियूं, तयारु कंदा आहियूं, पोइ उन बद मल ॿधंदा आहियूं, पोइ उनखे सांपड़ियूं ॾींदा आहियूं, सांपड़ियुनि खां पोइ उनखे किड़ कंदा आहियूं। हिकिड़ी काईअनि जी किड़ हूंदी आहे, ॿियो बांसनि जी वांजली हूंदी आहे, उनजी किड़ करी सुठे नमूने सां सिंगारी करी, को वांजली जा हुया आहिनि, को असां थर पार्कर ज़िले में जेको असांजा अक बीठा आहिनि, अक पोइ अकनि जा ई पंहिंजे ॾांडो हूंदो आहे, हिननि खां छुली करी सफ़ेद ठाही पोइ लाल रंग कलर करी असां हिकिड़ो चोरो अहिड़े हिकिड़े टाइप सां ठाहींदा आहियूं। असां थर पार्कर में जेको ऊन्हारे जी गर्मी जी जॾहिं मौसम ईंदी आहे पोइ असां उन्हनि में मथे खिपनि जा छाजा ॾेई दरियूं खोली सुम्ही रहंदा आहियूं, बाक़ाइदा एयर कंडीशन माना बराबरि हूंदा आहिनि। असां अहिड़े महिनत सां जेको थर पार्कर ज़िले में जे असां चोरा मारू माण्हू मुश्किल। कैमरामैन मुश्ताक बजीर सां गॾु रजब रेमी बजीर, सिंध टीवी न्यूज़, चेलार।